अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलिकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू। यस अली साहब, अॼु पंहिंजे अख़बार में न्यूज़ पढ़ीसीं, माना हिकिड़ी कैलकुलेशन थियल हुई त सिंध कैबिनेट में जेके आहिनि हाणे ऑल टुगेदर 54 मेंबर्स थी चुका आहिनि, जंहिंमां सिर्फ़ु 23 जेके आहिनि उहे इलेक्टेड आहिनि। माना 23 चूंडियल आहिनि, बाक़ी 31 लॻभॻि जी अणचूंडियल आहिनि। जी अच्छा, फेडरल हुकूमत में भी तकरीबन 40% काबीना जा जेके मेंबर आहिनि उहे अनइलेक्टेड आहिनि, अणचूंडियल आहिनि। सो सिंध हुकूमत फ़िलहाल मारे वई आहे फेडरल हुकूमत खे हिन मामले में। असां वटि तकरीबन 55-60% जेके आहिनि उहे अणचूंडियल थी विया आहिनि। ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको प्रेसिडेंशियल अमेरिकन सिस्टम आहे जेको हुकूमत हलाइण जो, उन में त इहो थींदो आहे त सदर जेको आहे पोइ घणे भाङे अणचूंडियल माण्हुनि खे पंहिंजा मिनिस्टर जेके सेक्रेटरी हुते चवंदा आहिनि, सेक्रेटरी ऑफ स्टेट, सेक्रेटरी ऑफ डिफेंस ऐं हीअ सभु जेके हुजनि था, उन्हनि खे हू पंहिंजी टीम अची इंस्टॉल करे थो। छाकाणि त प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी में या जमहूरियत में इहो थींदो आहे त उहो हिकिड़े माण्हू खे यानी प्रेसिडेंट खे पूरे मुल्क जो आम माण्हू डायरेक्ट वोट ॾींदो आहे। सो उनखे पोइ यानी चइबो आहे त मतिलबु सॼी कांग्रेस ऐं सेनेट हिकिड़े पासे ऐं हिकिड़ो प्रेसिडेंट हिकिड़े पासे, छाकाणि त हिकिड़े प्रेसिडेंट खे पूरो मुल्क इलेक्ट करे थो। ज़ाहिर हुन वटि मैंडेट जेको हूंदो आहे उहो तमामु ॻरो मैंडेट हूंदो आहे, यानी हिकिड़ो स्ट्रेट, बल्कि चइजे त डायरेक्ट मैंडेट हूंदो आहे। त हुनजी मर्ज़ी आहे त पोइ हू पंहिंजी हुकूमत जी टीम में चूंडियल खणे, अणचूंडियल खणे, अमूमन अणचूंडियल माण्हू हूंदा आहिनि, टेक्नोक्रेट्स हूंदा आहिनि, रिटायर्ड फौजी ऐं ॿिया टिया। जेको पार्लिमानी ही जेको असां वटि सिस्टम आहे बरतानिया वारो, हिन में प्राइम मिनिस्टर या चीफ मिनिस्टर जेको आहे उहो डायरेक्ट वोट वठी नथो अचे, पार्टी खे वोट थो मिले। हिते पार्टी खे या पार्टी या जेके चूंडजनि जो सिस्टम आहे ॿुधायां पियो, भले पोइ पार्टी मिसाल जॾहिं अहिड़ा माण्हू जीअं जाम सादिक टाइप खटंदा त हुननि को पार्टी त न हूंदी या ॿिया बि, त उन्हनि खे पोइ MPA या MNA वोट ॾिए थो, पोइ हू चीफ मिनिस्टर या प्राइम मिनिस्टर ठहनि था। सो तंहिंजे करे तवक़ा ऐं इम्कान इहो रखियो वेंदो आहे त जेके चूंडियल माण्हू आहिनि, जेके उहो ई हुकूमत जो या काबीना जो या एग्जीक्यूटिव जो हिसो बि थींदा, एग्जीक्यूटिव मतिलबु काबीना जो हिसो बि थींदा, वज़ारत उन्हनि खे ई मिलंदी, छाकाणि त चीफ मिनिस्टर या प्राइम मिनिस्टर खे डायरेक्ट वोट नाहे मिलियल। तंहिंजे करे जिन्हनि हुनखे वोट ॾिनो आहे, जेको हुनजो इलेक्टोरल कॉलेज आहे, जेको चीफ मिनिस्टर जी सूरत में सूबाई असेंबली ऐं प्राइम मिनिस्टर जी सूरत में क़ौमी असेंबली आहे, उहो हुनखे उन मां ई सिलेक्शन थींदी काबीना जी। इहो हिकिड़ो दस्तूर रहियो आहे। पर हाणे असां वटि इमरान ख़ान साहिबु फेडरल में अची इहो कमु कयो आहे ऐं हिते पाण ॾिठो त सूबे में बि आहे। हाणे ॾिसो, ॻाल्हि बिल्कुलु सिंपल आहे, हिन में को अरबी फ़ारसी न आहे, न को कंफ्यूज़ थियणु खपे त को जॾहिं 40 काबीना जा मेंबर हुआ त हुकूमत हीअं हली रही, हाणे 51 या 52 थी विया आहिनि या 53, त हाणे हीअ थी वेंदी। ही सिंपल स्ट्रेट आहे त पीपल्स पार्टी गवर्नमेंट हीअ जेको एक्सपेंशन सिंध काबीना जी थी आहे, तव्हां हिन में ॾिसो त हू ही बिल्कुलु रिथाबंदी आहे बल्दियाती इलेक्शन जी बि ऐं जनरल इलेक्शन जी। त जेके जेके माण्हू हर ज़िले मां तव्हां ॾिसो त कोशिशि कई वई आहे त नुमाइंदगी मिले। कुझु ग्रुप्स खे पहिरीं अकोमोडेट कयो वियो, हाणे उन्हनि जा जेके ॿिया ग्रुप्स आहिनि हुननि खे अकोमोडेट कयो पियो वञे। लेकिन सवाइ हिन में पाण खे कुझु शयूं नज़र अचनि थियूं। मिसाल ठठे जे शिराज़ियुनि खे संदन मंशा मूजिबि शइ ॾिनी वई, शायदि हू सलाहकारी चाहिनि पिया, हीअ हुननि खे स्पेशल असिस्टेंट ॾियनि पई, गवर्नमेंट ॾियण पई चाहे, हुननि न वरितो, छाकाणि त शायदि पीपल्स पार्टी जेके माण्हू मूंसां ॻाल्हि पई कई त छाकाणि त शायदि पार्टी क़यादत वटि इहा एग्ज़ैक्ट फील आहे त जंहिं ॾींहुं को अहिड़ो माहौल जुड़ियो त शिराज़ी साहिबान शायदि पीपल्स पार्टी सां साथ न निभाईंदा। तंहिंजे करे हिननि खे वज़ारत ॾियूं या न ॾियूं, ॻाल्हि साॻी आहे। त मूं जेको दोस्त जीअं ॻाल्हि कई पई पीपल्स पार्टी आहे, त मूं खे चयो त अहिड़ा त ॿिया बि आहिनि जेके तव्हां वज़ारत ॾियो न ॾियो, अगरि वक़्तु फिरियो त हू कोन बीहंदा पार्टी सां। जी हा, बहरहाल ईअं बि आहे। अच्छा, लाड़काणे खे बिल्कुलु इग्नोर कयो वियो। उनजो रीज़न ज़ाहिर हुते जेको कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त जेको निसार खोड़ो साहिबु हीउ जेको
सुहेल सियाल साहब ऐं जमील सुमरो साहब हिननि जो जेको विदिन द पार्टी हिकिड़ो हिक ॿिए जे ख़िलाफ़ु हू थियो आहे त फ़िलहालु लाड़काणे जी नुमाइंदगी कंहिं वटि बि कोन्हे। शायदि ईअं सोचींदा हुजनि त भई बिलावल भुट्टो साहब पाण उतां चूंडियल आहे, फरियाल साहब आहे उतां फरियाल साहब आहे त वरी हू कंबर शेदार थी वियो, लेकिन ओरिजिनल लाड़काणो जेको आहे। लेकिन सिंध काबीना में आज सच नुमाइंदगी न आहे लाड़काणे जी। सांघड़ मां बि मुंहिंजे ख़्याल में त हटाए छॾियऊं, जोड़जो साहब हो या डेरो साहब के मन खे हिकिड़े वरी डेरो साहब खे रखियो अथऊं, हिकिड़े पारस डेरो साहब खे। अच्छा, सो हाणे ॻाल्हि इहा आहे त ही बिल्कुलु हू हिकिड़ी पूरी जेका काबीना जी तव्हां जोड़जक ॾिसंदो त हुन में कोशिशि कई वई आहे त ज़िलनि खे ऐं ज़िलनि में बि जेके थोरा इग्नोर थियल आहे उन्हनि खे बि आंदो थियनि, ऐं ॿिया कुझु मामला ॿिया आहिनि। मिसाल कई वज़ीर अहिड़ा आहिनि जेको जॾहिं खां पीपल्स पार्टी 13 साल अॻु जेका खातो मिलियो आहे ताईं उन्हनि खातनि में वेठा आहिनि। सो उन्हनि जी पोइ तरजीहात ॿियूं हूंदियूं, उन्हनि जी परफॉर्मेंस शानदार हूंदी। सो चवण जो मक़सदु इहो आहे त चूंडियल अणचूंडियल सां ही हिकिड़ी डिस्कशन त ठीकु आहे, हिन सां ही बेसिकली सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी तयारी करे पई ईंदड़ बल्दियाती ऐं हुन खां पोइ जनरल इलेक्शन। ऐं जब अगरि तयारी बि करे पई त पंहिंजा हुननि जा इलेक्टेड बि उतां माण्हू हूंदा त ॻाल्हि सम्झ में इहा असर नथी अचे त अनइलेक्टेड माण्हू खे सिलेक्ट करण जी ज़रूरत छो थी पैदा थिए। एतिरा उहे बि अनइलेक्टेड बि को हिकिड़ो ॿ हुजे त मिसाल मंज़ूर वसाणा, मंज़ूर वसाण भले हींअर चूंडियल न हुजे, बहरहाल निसार खोड़ो साहब हुआ, लेकिन निसार खोड़ो त हाणे हटाए छॾियो। लेकिन सो इहे जेके अणचूंडियल बि आहिनि हिननि खे तव्हां सम्झो इहो त इहे चूंडियल ई आहिनि अक्सर हिननि मां, लेकिन कुझु ईअं बि लेकिन व्हाट आई एम सेइंग के हिन सां को ईअं न आहे त गवर्नमेंट जी परफॉर्मेंस या कारकर्दगी ते सुठो या ख़राबु असरु पइजी वेंदो, जीअं हलियो पियो थी हलो। इहो जेको तासुर हूंदो आहे त जेकॾहिं अनइलेक्टेड माण्हू हुजनि था पिया त वाक़ई पोइ पॉपुलैरिटी वोट पॉपुलैरिटी मौजूदु न आहे, तंहिं करे शायदि अनइलेक्टेड घणा था अची वञनि। न, हिन मां इहो महसूसु थींदो आहे त जेका गवर्नमेंट आहे हुनखे पंहिंजी पॉपुलैरिटी ते ऐं पार्टी वोट ते एतिरो भरोसो आहे जो हुनखे परवाही कोन्हे त इलेक्टेड केरु आहे या अनइलेक्टेड केरु आहे। पीटीआई खे पोइ त पीटीआई ते तनक़ीद छो थींदी हुई? एग्ज़ैक्टली पीटीआई ते बि इहा तनक़ीद थींदी त भई अणचूंडियल माण्हू जेके आहिनि जी हा अॼु ॾींहं ताईं थींदी आहे, तमामु घणी थींदी आहे, हुनमें तमामु घणी थींदी आहे। ठीकु आहे, उते बि सभिनी जी मर्ज़ी आहे, ठीकु आहे। ऐं वक़्तु हलूं था पिया। अॼु ॿी बि हिकिड़ी ख़बर पढ़ीसि त फेडरल मिनिस्ट्रीज़ में ऑडिट रिपोर्ट सबमिट थी आहे त मूंखे बसि हिकिड़ो सुवालु हिन में अचे थो, 404 बिलियन बेज़ब्तियूं माना बेज़ाब्तियूं इरेगुलैरिटीज़ थियूं। सवाल इहो अचे थो त करप्शन जो नालो छो नथो खयो वञे, पहिरियां इहो ई खयो वेंदो। ॾिसो एक्चुअली जेके ऑडिट रिपोर्ट्स में इरेगुलरिटीज़ या बेज़ाब्तियूं अचनि थियूं न उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हुजनि थियूं, उहो ज़रूरी न आहे त उहो सभु करप्शन हुजे। अंग वॾो आहे 400 बिलियन रुपया, लेकिन इहो थींदो आहे त मिसाल हीउ जेको ख़र्चो 5 लख रुपए जो ही सेक्शन ऑफिसर कीअं ओके करे छॾियो, इहो डिप्टी सेक्रेटरी खे करिणो, इहो डिप्टी सेक्रेटरी खे अप्रूवल न ॾियणो, सेक्रेटरी खे अप्रूवल ॾियणो, हिन लाइ कमेटी ठहणी, हिन लाइ हीअ त इहे मतिलबु जेको हुननि जी जेको रूल्स आहिनि ऑफ एक्सपेंडिचर उन रूल्स खे फॉलो नथा कनि त उहो बि बेज़ाब्तगी में अची वञे थो पियो। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु सैयद सुहेल अहमद शाह नौशेरो फिरोज़ मां जी। सुहेल साहब छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम काज़ी साहब। वालेकुम सलाम। सर मां तव्हांजो प्रोग्राम अक्सर ॿुधंदो रहंदो आहियां। मुंहिंजो सुवाल इहो आहे त असांजी सिंध जी जेकी एड्यूकेशन आहे, स्पेशली टेक्निकल एड्यूकेशन खे वठूं या जनरल एड्यूकेशन खे, इदारा बि असांजा, इदारनि जा ऑफिसर बि असां, पोइ बि असांजी एड्यूकेशन उन लेवल ते न पई ॾींहों ॾींहुं कोई ते ज़वाल जी सूरत में वञे पई। ईअं छो नथो थिए त सुठा सुठा माण्हू जेके ॿिया बिज़नेस कनि था त अहिड़ा स्कूल, प्राइवेट स्कूल, प्राइवेट कॉलेजिस खोले करे पंहिंजी क़ौम खे बूस्टअप करे सघनि था? इहा सोच उन्हनि जी छो कोन्हे त अहिड़ा सुधारा कया वञनि, अहिड़ा टेक्निकल कॉलेज खोलिया वञनि, अहिड़ा ॿिया इदारा खोलिया वञनि जंहिंखे आम माण्हूअ खे अॻिते आंदो वञे, टेक्निकल बनायो वञे, ऐं दुनिया जी ज़रूरत बि आहे। इहो ई सुवाल आहे मुंहिंजो। ठीकु आहे शाह साहब। शाह साहब, हाणे हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई त असां वटि एजुकेशन जो जेको हाल आहे सरकारी सतह ते जेके आहिनि उहे त पाण सरकारी सतह ते अलाए केतिरा कॉलेज, स्कूल ऐं टेक्निकल कॉलेजिस आहिनि, पर शाह साहब हुननि जी कारकर्दगी में ज़ाहिर आहे मायूस आहे त हू चवनि पिया त प्राइवेट सेक्टर छो नथो करे, जीअं ॿिया बिज़नेसिस प्राइवेट निजी इदारा छो नथा खोलिया। हिन में शाह साहब जी गुफ़्तगू मां शाह साहब हिकिड़ी ॻाल्हि त इहा सम्झ में आई त तव्हां सरकार मां
कि बहितरी जी उम्मीद भले वेठा आहियो, जी हा, उम्मीद तव्हां लाहे वेठा आहियो त सरकार त कोन सुधरंदी। पर शाह साहब जी गुफ़्तगू में ईअं लॻो से प्राइवेट सेक्टर, ॿ ॻाल्हियूं, प्राइवेट सेक्टर जेको गवर्नमेंट सेक्टर आहे, पब्लिक सेक्टर जंहिंखे चऊं, गवर्नमेंट जो जेको आहे उनखे कनि पिया, हाणे प्राइवेट स्कूल बि खुलनि पिया, लेकिन हुननि में बि कुझु छॾे करे उन्हनि प्राइवेट स्कूलनि जो हाल छा आहे, उन्हनि में छा सवाइ ॻरी फीसिस जे उन्हनि जो तालीमी मयार बि छा वञी बचियो आहे, छाकाणि त उन्हनि खे बि दुनिया में रेगुलेट जेको आहे उहा गवर्नमेंट ई कंदी आहे। सो गवर्नमेंट जॾहिं पंहिंजा इदारा सुधारे नथी त उन्हनि खे रेगुलेट किथां करे। असांजे एजुकेशन डिपार्टमेंट त माशाल्लाह आहे न, अॼु खां न आहे, ज़माने का इज़ारी तबाही जेका आहे उहो ज़माने खां थी आहे। थी सघे थो असांजे वक़्त में असां बि हो मिशनरी स्कूल, पर हो सरकारी, हैदराबाद में वॉलंटियर्स हो सरकारी, लेकिन मिशनरी उन एडमिनिस्ट्रेशन में अॼु शायदि अञा हालत ख़राबु हुजनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त छा असांजो प्राइवेट सेक्टर हिन जो मुतबादिल थी सघे थो। 50,000 प्राइमरी स्कूल आहिनि सरकार जा सिंध में, छा 50,000 स्कूल खोले सघे थी प्राइवेट सेक्टर, खोलींदी बि। अच्छा, ॿियो मसइलो इहो आहे त अगरि को मयारी क्वालिटी वारा कॉलेजिस या टेक्निकल कॉलेजिस ही खोलिया वेंदा त हुनजी फीसिस एतिरी ग़रीब, छाकाणि हुनखे पोइ जेको सही शाह साहब तव्हां चओ था त प्राइवेट सेक्टर अचे त माना हू नाणो कमाइणु अचे न। कारोबारी माण्हू ईंदो त ख़िदमत करणु त सिर्फ़ु न ईंदो, पैसा कमाइणु ईंदो, पैसा कमाए ज़ाहिर सीड़प कंदो त पैसा कमाइणु ईंदो। त जेको माण्हू मिसाल 50 करोड़ 60 करोड़ रुपया लॻाए कोई अहिड़ी हाई फाई क़िस्म जी मिसाल दादू में या साईं नौशेरे मां फ़ोन कयो, नौशेरे में अगरि खोले त हुनजी फीसिस केतिरी रखे, त उहे फीसिस अगरि रखंदो उहो इदारो त उहो नौशेरो या टारगेट ऑडियंस केतिरो उनमें केतिरी उनखे मिलंदी, जेका दाख़िलाऊं केतिरी मिलंदियूं। सारे हिन में धंधे में स्कूल जे कॉलेजिस में त इहो आहे जेतिरी दाख़िला आहे तव्हांजी कमाई ओतिरी आहे। लेकिन मूंखे आऊं शाह साहब इहो गुज़ारिश कंदुसि त असांखे बहरहाल इहा ख़्वाहिश घटि में घटि सरकार खां जारी रखणु खपे त सरकार पंहिंजा इदारा बहितर करे। पोइ दुनिया में थींदो आहे त सरकारी स्कूल बि शानदार हूंदा आहिनि, पर प्राइवेट स्कूल बि हूंदा आहिनि, पोइ जिन्हनि खे वणे उहे प्राइवेट में पढ़ाए वठनि, पर सरकार जो बि हाल अहिड़ो न हुजे जहिड़ो असांजो। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु सफ़दर अली चांडियो कुबो सईद खान मां। जी चांडियो साहब, छा सुवाल हूंदो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं असांजो सुवाल इहो आहे त साईं असां वटि पाणी जी शदीद खोट आहे, दरिया में हिन वक़्तु बोर आहे, लेकिन असांखे कुबे शहर में, कुबे शाख में, पतूजा में, ढोरी में पाणी पीअण जे लाइ कोन्हे को, ज़ुल्म जी इंतिहा आहे, असांजा माल बि उन था मरनि, आबादी त ठहियो साईं। असां बेनज़ीर जे तक में रहूं था, हीअ तक जेको आहे माना ज़ुल्फ़कार भुटे खां वठी भुटनि जी हुकूमत में रहे थो, लेकिन असां सां एॾी ज़्यादती आहे, एॾो ज़ुल्म आहे जो असांजा बच्चा बि जेको आहे पाणी पीअण जे लाइ मरनि था। उन इंतिहा थी वई आहे, माना असां वोट ॾेई ॾेई थकिजी पिया आहियूं 32 सालनि में, न को असांजो MNA, न को असांजो MPA, को बि असांजो सार लहण वारो कोन्हे को। माना हिते ईअं सम्झो अंधेर नगरी चरबट राज वारो कानून लॻो पियो आहे, जेको ॾाढो सो गाबो, मथे खीरथर कैनाल जेको आहे सो 17 फुट हले थो, लेकिन असां वटि पाणी पीअण जे लाइ ढुक कोन्हे को। ही पीपल्स पार्टी जो तक आहे, बेनज़ीर। ठीकु आहे चांडियो साहब। सही ॾिसो चांडियो साहब, बिल्कुलु हाणे त अजीब ॻाल्हि आहे, इहे इन ई ॻाल्हि ते आउं रोयां थो त असां वटि इरिगेशन सिस्टम जो पंहिंजो हाल लथो पियो आहे। यानी हाणे त पाणी आहे न दरिया में, हाणे त मथां बि, हाणे त उहो न आहे त पंजाब रोके पियो, उहो त थी वियो, गुज़री वियो उहो मरहलो। त हाणे त वाफ़िर मिक़दार में पाणी आहे, पोइ कुबो सईद खान खे पाणी छो नथो मिले। ऐं हींअर तव्हां सिंध में अक्सर जाइनि ते पुछंदो मसइलो हूंदो। असांजो इरिगेशन डिपार्टमेंट त एॾो शानदार आहे, एॾो शानदार आहे, जो मूंखे यादि आहे त ॿोॾ जे ॾींहंनि में सिंध जो हिकिड़ो पासो ॿुॾी रहियो त ॿियो पासो जेको आहे उहो सुकी रहियो, यानी ॿोॾ में। अजीब, यानी हिन डिपार्टमेंट जी हिकिड़ी को वाटर पॉलिसी, को विजन, को कुझु शइ ते को कमु नथो थिए। बसि सिर्फ़ु जहिड़ो इरिगेशन डिपार्टमेंट आहे त ही कामूरो कंहिंजी पोस्टिंग थिए पई, उनजी केतिरी पोस्ट जी केतिरी अॼुकल्ह ॿोली छापी हले, कहिड़ो ठेको कंहिंखे मिलंदो, मिटी जी केतिरी विझणी आहे, हीअ बि पोइ प्राइवेट सेक्टर खे ॾिजे। बहितर इहो ई आहे। अच्छा, मूंखे पहिरियों पंहिंजी ॻाल्हि हले पई एजुकेशन जे हिसाब सां, त हिकिड़ो माना हिकिड़े ईअं सवाल अचे थो, दुनिया में जेके बि ऑलमोस्ट जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, या अगरि डेवलप्ड न बि आहिनि त इमर्जिंग डेवलपमेंट इमर्जिंग इकोनॉमीज़ आहिनि, इंडिया खे ॾिठो वञे या तक़रीबन उन्हनि में बि उहो सेम स्टैंडर्ड अची वियो आहे त सरकारी कॉलेजिस या सरकारी स्कूल या सरकारी यूनिवर्सिटीज़ उहे बनिस्बत प्राइवेट स्कूल्स खां बहितर कंसीडर कई वेंदियूं आहिनि।
असां वटि त इहो उबतो ई सिस्टम आहे बिल्कुलु। यार बिल्कुलु तव्हां सही चओ, बहितर न बि त हू हिक ॿिए सां मैच कनि थियूं। मतिलबु ईअं न आहे त जीअं असां वटि सूरत हाल आहे ऐं आउं इहो पुछंदो आहियां त तव्हां पोइ मेरिट ते कॉम्पिटिशन कीअं करायो था। हिकिड़ो ॿारु कराची मां हैदराबाद मां कैम्ब्रिज सिस्टम में हिकिड़े प्राइवेट स्कूल में पढ़े पियो, ओ लेवल ए लेवल करे पियो, तव्हां हुनखे हिकिड़ो ऐं कंहिं शहर जो नालो नथो खणा, दोस्त मायूस थींदा, लेकिन असांजे कंहिं नंढे तालके जे सरकारी स्कूल ऐं कॉलेज जे ॿार खे हुन सां तव्हां चओ त मेरिट ते थींदो, पर मेरिट कीअं मेरिट था कयो? भई ॿ पहलवान तव्हां हमेशह चवंदो आहे ॿ पहलवान तव्हां मैदान में लाहियो था, ॿिन्ही खे साॻी खुराक खाराए साॻी जेका वर्जिश कराए पोइ लाहियो न, पोइ जेको खटे वञे। असां वटि हिकिड़ो पहलवान ॾुबरो आहे, हिकिड़ो माशाल्लाह सिहतमंद आहे, हाणे चओ था हाणे जेको मेरिट अथसि मैदान में छॾियो। सो यू आर राइट, दुनिया में जेके ही सो हिननि खे पोइ सब्सिडीज़ बि मिलनि थियूं, सभु शयूं थियनि थियूं। असां वटि बि यूनिवर्सिटीज़ खे सब्सिडीज़ ॾिनियूं वञनि थियूं, पर असां वटि अनफॉर्चुनेटली बेसिकली जेसि ताईं तव्हांजी जेके प्राइमरी ठीकु न थींदी ऐं जेसि ताईं हीअ जेको एजुकेशन डिपार्टमेंट खे हिकिड़ो रिक्रूटमेंट सेंटर रिक्रूटमेंट जो न सम्झो वेंदो त बेरोज़गार आहे त उस्ताद ठाहे छॾियो ऐं पोइ हुते जेको उस्तादनि ऐं पोइ सभिनी जा मुतालबा आहिनि, पोइ जेको कुझु थिए थो एजुकेशन डिपार्टमेंट 50 नौकरियूं क्रिएट थींदियूं एजुकेशन में कहिड़े तरीक़े सां, मतिलबु हाणे उहो जेसि ताईं हलंदो रहंदो। मूंखे ॿुधायो त सनकोट आहे, कंहिंखे सभिनी जो, लेकिन क्वेश्चन इहो आहे त छा सहाफ़ी जो पुटु अगरि पुटु या धीउ हुनमें सहाफ़त जी का नो हाउ न आहे त उहो ज़रूरी सहाफ़ी या सहाफ़त थींदी छा? जी हा पंहिंजी मर्ज़ी त थींदो ठीकु आहे। सभु कॉलर सां गॾु शेख अली नवाज़ सिंधी कराची मां। जी शेख साहब, छा सुवाल हूंदो? इहो आहे त असांजो नौजवान तबिको जेको आहे टेलीफोन अचनि थियूं धाड़ेलनि जूं हिरची था पवनि ऐं हू जेको आहे धाड़ेलनि जे पासे पाण उन्हनि खे मोटियो था ॾियनि त असांखे अॻुवाह कयो, त इहो जेको आहे सम्झनि नथा त तव्हांजो हिरची था पवो टेलीफोन जी कॉल अचण ते, त तव्हां नथा सम्झो त हीअ तव्हांखे एॾो परे घुराइनि था ऐं तव्हां वञो था, त इहो पुलिस हुजे या हुकूमत सिंध हुजे या हुकूमत पाकिस्तान हुजे या आर्मी हुजे, उहो त तव्हांखे बचाए न सघंदी। जो पाण तव्हां हुननि खे मोकिलियो था, जो पाण वञो था, इंतिज़ाम खे एजेंट्स खे कहिड़ी ख़बर त तव्हां कहिड़े टाइम ते वञो था, कीअं था कयो। त इहो वालदेन ते फर्ज़ु आहे त वालदेन जेको आहे पंहिंजे बचनि खे होशियारु करे, वॾो साईं होशियारु करे चवे बाबा हीअ ॾिसो रोज़ रोज़ बयान अचनि था, रोज़ माण्हू अॻुवाह था थियनि, ठीकु आहे। शेख साहब ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ी त बिल्कुलु ठीकु आहे त आख़िर एॾी कहिड़ी सियासी मतिलबु सियासी चवां अहिड़ी कहिड़ी जेको ठरक आहे जो कंहिं ख़ातून जी आवाज़ ॿुधी सिंध मां न, हिन में अक्सर पंजाब ऐं केपी मां अची माण्हू लहंदा आहिनि हिते कचे वारे इलाइक़े में, हेॾो छा आहे माई जो आवाज़ ॿुधी या कंहिंजो बि, यानी कमाल थी वियो न। माना तव्हां केतिरा ज़हनी तौर ते छा चइजे फ्रस्ट्रेटेड आहियो, छा आहियो, हिकिड़ी फ़ोन कॉल ते भॻा बीठा आहियो ऐं हू बि तव्हांखे ख़ातून छॾाए पई की रिमोट एरिया में सिंध जे, ऐं हुते तव्हां सो पहिरीं त चवंदा हुआ त धाड़ेलनि जेको आहे को ख़वातीन हायर कयो, हाणे चवनि था त धाड़ेलनि पाण औरतुनि जो आवाज़ु कढनि था, टेक्नोलॉजी जो इस्तेमालु कनि, टेक्नोलॉजी जो बि इस्तेमालु थिए थो। ऐं पोइ एतिरा अॻुवाह थियनि था, पोइ बि माण्हू नथा मुड़नि, लेकिन इहा ठीकु थियो, माण्हुनि खे सम्झाइणु घुरिजे, माण्हुनि खे ॿुधाइणु खपे। पर क़िबला अगरि त तव्हां शेख साहिबु इहो चओ त साईं माण्हुनि खे सम्झणु खपे त झंग में शींहं आहिनि, बघड़ आहिनि, जेको असांजे ॿेलनि में आहिनि ई कोन, शींहं त कोन्हनि, चीता आहिनि, अहिड़ा खूनख्वार जानवर आहिनि, त ॿारनि खे या कंहिंखे झंग ॾे न वञणु खपे, जंगल ॾे न वञणु खपे, ॿेले ॾे न वञणु खपे, छाकाणि त खूनख्वार जानवर वेठा आहिनि हुते। ठीकु ॻाल्हि आहे, सम्झण जी ॻाल्हि आहे, हा पर तव्हां चओ पिया हुते धाड़ेल आहिनि, त सवाल इहो शेख साहिबु तव्हांजे ज़हन में छो नथो उभरे त धाड़ेल ख़तमु थियणु खपनि। जी हा, यानी असां इहो मञी वरितो, जीअं मिसाल कंहिं अफ्रीका जे जंगलनि में शेर या जानवर या चीतो या कुझु जानवर हुजनि था, हाइनाज़ हुजनि था, ॿिया खूनख्वार जानवर हुजनि था, त सम्झ में अचे थो भई हुते छो वञे माण्हू। सिंध जे ॿेलनि में त अहिड़ो को जानवर आहे कोन, त हीअ जेके जानवर धाड़ेल आहिनि, छा
इन्हनि खे ख़तमु करणु हुकूमत जो कमु न आहे। माइटनि खे पंहिंजे ॿारनि खे ऐं जेको ॿार या अच्छा बुज़ुर्ग माण्हू बि फ़ोननि ते हिरकिजी वेठा हूंदा आहिनि, जेको तस्वीरूं ॾिसां थो या ॻाल्हियूं अख़बारनि में पढ़ूं था, लेकिन हुननि खे त ऐं हू को ॿुधाए त माइटनि कोन वेंदा आहिनि त असीं छोकिरी सां सॾु ॾिनो आहे, हू उन ई चकर में वञनि था। लेकिन बहरहाल हुननि खे त सम्झणु खपे, ऐं हुन सां इनकार नथो कयां, लेकिन सरकार खे बि सम्झणु खपे त ही ॿेला आहिनि जिन्हनि मां हिन धाड़ेलनि जो ख़ात्मो थी सघे थो। असीं कुझु शयुनि खे पंहिंजी जीअं ॾिसो ही असां वटि डेवलप थिए पियो आहे न, ऐं काफ़ी अरसे खां थी वियो आहे। असीं सरकार मां आसरो पले वेठा आहियूं। शाह साहब जेके नौशहरे मां फ़ोन कयो, उहो चए पियो ॿिए लफ़्ज़नि में सरकार त कुझु न कंदी, प्राइवेट सेक्टर करे वठे। ही छा सोच आहे? इहा ई सोच आहे न, सरकार न कंदी। शेख साहब चए पियो त बाबा धाड़े त ख़तमु न थींदा, सरकार हिननि खे त ख़तमु कंदी कोन, माण्हू महिरबानी करे वञनि न हुन पासे। कराची में जॾहिं स्ट्रीट क्राइम वधी वञे थो त पोइ सभिनी खे सम्झाए बाबा रोडनि ते न निकिरो, या ॿ मोबाइलूं खणी घटि में घटि ॿ मोबाइलूं खणी निकिरो। ऐं सभु हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे, जीअं साईं ॻाल्हि कई त हिरकिजी वञनि था पिया त भई त तव्हां वञो छो था, ऐं तव्हांखे कहिड़ी मतिलबु पई आहे, या अहिड़ी साईं जीअं चवनि पिया हीअ बि माना हिकिड़े क़िस्म जो ॼण विक्टिम ब्लेमिंग नथी थिए त उहो जीअं असां ॻाल्हि कंदा आहियूं, मुंहिंजी अक्सर ॻाल्हि थींदी आहे, हीअ बि त हिकिड़ी क़िस्म जी विक्टिम ब्लेमिंग आहे। अगरि बंदो कोई वञे थो हिरकिजी त पोइ इल्ज़ाम बंदे ते हणण, त बंदो जेको आहे उहो ठीकु आहे, तव्हांखे विक्टिम ब्लेमिंग चई वठो, पर हिन में ॻाल्हि इहा आहे त ही विक्टिम जेको आहे उहो जस्टिफिकेशन तमामु घटि आहे। मां त उहा ॻाल्हि तव्हांजी ॻाल्हि कई मरहले में धाड़ेल ख़तमु थियणु। हाणे इमरान ख़ान चवनि पिया त असीं सिंध में धाड़ेल ख़तमु कंदासीं, ॾिसूं कीअं था थिए ॻाल्हियूं। ठीकु आहे सर। ऐं सभु कल्ह पंहिंजो इमरान सरकार जी पंहिंजूं ॿ टे मीटिंग्स थियूं आहिनि, जंहिंमां हिकिड़ी मीटिंग जेका आहे उहा फाटा जे ट्राइबल एरियाज़ जे बारे में थी, ऐं मिनिस्ट्री खे चयो वियो त भई मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस खे त को प्लान कयो, को डिवाइस कयो ऐं फाटा जा ट्राइबल एरियाज़ लाइ NFC में शेयर कढो। छा कंदो? NFC में शेयर ऑलरेडी आहे 4 सूबनि जो ऐं 5 वफ़ाक़ जो। शेयर किथां निकिरंदो? या सूबनि जो वेंदो या वफ़ाक़ जो वेंदो। वफ़ाक़ पहिरीं चई वेठी आहे बाबा असां वटि त पघारनि खां सवाइ पैसा ई कोन्हनि, असीं त नथा, नुक़सान में था वञूं, असीं नुक़सान में फेडरल गवर्नमेंट। त माना पोइ कंहिं ॾे नज़र आहे, वरी ॿिए जे खीसे ॾे नज़र आहे, सूबनि ॾे नज़र आहे, सूबे में बि आख़िर में वधीक ॾचो कंहिंखे ईंदो। ॻाल्हि इहा आहे त फाटा जेको अॻूणो फाटा हो असांजी अखियुनि ते, हाणे त KP जो हिसो आहे न भई, त KP पंहिंजे हिसे खे इम्प्रूव करे। KP एग्री कयो आहे, पर पोइ बि प्राइम मिनिस्टर साहब बज़दन त NFC मां शेयर करे भई NFC में शेयर KP खे मिले थो। KP जो इलाइक़ो आहे, मिसाल छा अगरि हिते जेका हिते सिंध में ही जेके धारियुनि पॾेही मुल्क मां आयल तमामु घणा असांखे हुनजो शेयर ॾियनि था छा? भई सिंध हुननि खे अफोर्ड करे थी इन द सेंस के इंफ्रास्ट्रक्चर सभिनी शयुनि ते असांजो लोड अचे थो त सिंध खे उनजो शेयर त नथो ॾिनो वञे। त अगरि हाणे ही KP जा फाटा जा इलाइक़ा हाणे KP में मर्ज थी विया आहिनि त KP खे जेको बि 100 रुपयो मिले थो उनखे पंहिंजो ई सम्झी विरहाइणु खपे। ॿियनि सूबनि ॾे अखियूं छो था विझनि? जेको आहे उन मां ई विरहाइणु खपे। पंहिंजो रेवेन्यू, पंहिंजो सॼो रेवेन्यू वधाइणु खपे न। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेसिताईं तव्हां पंहिंजो रेवेन्यू बेस वॾी न कंदो तव्हां किथां रेवेन्यू वधाईंदो? सॼो जेको आउं ॾिसां थो त सॼो जेको मामिलो हुजे थो उहो हुजे थो त इनडायरेक्ट टैक्सिस ॾे वञनि था, इनडायरेक्ट टैक्सेशन ॾे वञनि था, या पोइ डायरेक्ट आहे त अगरि आउं इनकम टैक्स ॾींदड़ आहियां त बसि मूंखे ई सोढ़ो करे वठो, या सिर्फ़ु न पियो ॾे ख़ैर जहिड़ी ॻाल्हि। त बेसिकली टैक्स बेस ठीकु थियणु खपे ऐं ट्रांसपेरेंट थियणु खपे। हाणे उनजे करप्शन जा वरी अलॻि दास्तान। अच्छा, अगरि NFC जो शेयर मिसाल अगरि हूअं ई घटि ईंदो आहे सूबनि खे, ऐं इहा डिमांड वञे ई नथी प्राइम मिनिस्टर जे तरफ़ां त भई न NFC जो शेयर खपे फाटा लाइ, त इहा डिमांड अगरि कंटिन्यू रहे थी त पोइ किथे न किथे कुझु न कुझु मुश्किलात सियासी हे हो इहे क्रिएट थींदी। सिर्फ़ु NFC जेको आहे उहो सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर जी ख़्वाहिश ते कोन थी सघे थो, रज़ामंदी खपे। जी हा, ख़्वाहिश पर जंहिंजी ख़्वाहिश अगरि केरु लॻाए वेठी, हा बसि लॻाए वेठा आहिनि
जी हा ॾिसो ख्वाहिशनि ते त दुनिया कोन थी हले। ठीकु आहे साहब। ऐं सभु इमरान ख़ान साहिब जेके जॾहिं सिविल सर्विस रिफॉर्म्स कया हुया, रूल्स जिन्हनि जेके रिफॉर्म्स कया हाणे रिसेंटली, त उनमें हिकिड़ी डायरेक्टरी ठाही वई अर्ली रिटायरमेंट लाइ, डायरेक्टरी रिटायरमेंट बोर्ड जे नाले सां। उन हाणे 20 ग्रेड जा 20 अफ़सरनि जा नाला प्राइम मिनिस्टर साहिब खे मोकिलिया आहिनि त इहे जेके आहिनि उहे गवर्नमेंट जे यूज़ में न आहिनि ड्यू टू सम रीज़न्स, ऐं हिननि खे तव्हां अर्ली रिटायरमेंट ॾियो। साईं इहो ब्यूरोक्रेट्स ते ईअं थींदो रहियो आहे हर दौर में। ॿुधूं था असां त न, पर ॿुधूं था त अयूब ख़ान अची कढिया पहिरीं, पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कढिया, पोइ हर दौर में ईअं ब्यूरोक्रेट्स जी हिकिड़ी छांटी थींदी आहे, पोइ मुख़्तलिफ़ नालनि में थींदी आहे। उअं त ॾिठो वञे त हाणे हिकिड़ी ओवरऑल राइट साइज़िंग हिन मुल्क जी जेका सरकारी मिशनरी आहे उनजी थियणु खपे, समूरी मिशनरी जी। त छा हिन मुल्क खे हलाइण लाइ एतिरी वॾी मिशनरी तव्हांखे खपे? तव्हां वटि क्वांटिटी जेका आहे उनखे तव्हां हर दफ़े चओ था त हेतिरी नौकरियूं ऐं हेतिरा सभु शयूं, तव्हां वटि क्वालिटी ते छो न फोकस थियो कयो वञे? सो असां वटि ही हाणे वी ऑफिसर अलाए कहिड़ी बुनियाद ते, ॾिसो मूंखे सम्झ नथो अचे त तव्हां हिकिड़े ब्यूरोक्रेट जी परफॉर्मेंस कीअं गेज कंदो। ACR जेके न ACR न, हुनमें चवनि था न त तव्हां पब्लिक डीलिंग कीअं था कयो। जी उहो त हिकिड़ो कई खाता हुजनि था, फाइनेंस डिपार्टमेंट में केरु कमु करे थो, हिकिड़ो डिप्टी सेक्रेटरी आहे फाइनेंस डिपार्टमेंट में, उनजी पब्लिक डीलिंग आहे ई कोन। हाणे हुन ते छा लिखंदव या हुनजे बारे में कमेंट्स केरु ॾींदो या हुनजे बारे में रिव्यूज़ केरु? भई पब्लिक डीलिंग वारे खाने में हुनखे नंबर केतिरा मिलंदा? सो हिकिड़ी कॉम्प्लिकेटेड शइ आहे हीअ सॼो जेको ॾिसो ही कामोरा कढंदा तो अदालतनि में वेंदा। जी हा ऐं इहो त काफ़ी वॾो क्राइसिस बि क्रिएट थी सघे थो अगरि 20 ग्रेड जेके 20 कामोरनि खे अगरि ब्यूरोक्रेसी ॾिसो कीअं रिएक्ट कीअं थी करे। अञा त ही नाला मोकिलिया विया आहिनि, पोइ हिन ते ज़ाहिर हिकिड़ी पूरी लॉबिंग थींदी, ग्रुपिंग थींदी ऐं पोइ अदालतनि में वेंदा। मां त चवां थो त हिकिड़ी ओवरऑल ॻाल्हि आहे न, ईअं तव्हां चूंड करे 20 माण्हू कीअं था कढो? तव्हां त हिकिड़ी पूरी पंहिंजो हिकिड़ी पॉलिसी ॾियो, हिकिड़ो विज़न ॾियो त आख़िर तव्हां गवर्नमेंट जेको सरकारी मिशनरी आहे, जेके पाण अफ़सर चऊं, हेठि क्लर्क खां वठी या मथे 21 ग्रेड ताईं, आख़िर हिननि जी छा सिचुएशन छा आहे? मतिलबु तव्हां मूंखे ॿुधायो त असांजा कामोरा दोस्त नाराज़ थींदा जेका ॻाल्हि आउं कयां पियो। पर क्वेश्चन इहो आहे त हिकिड़ी फाइल, हिकिड़ी समरी आहे, उहो समरी ठाहींदो सेक्शन ऑफिसर, हुनखे अप्रूव कंदो सेक्रेटरी, पर थींदो ईअं आहे, पर विच में डिप्टी सेक्रेटरी वटि वेंदी, पोइ एडिशनल सेक्रेटरी वटि वेंदी, पोइ फलाणे सेक्रेटरी वटि वेंदी, पोइ आख़िर में सेक्रेटरी वटि वेंदी, पोइ सेक्रेटरी खां पोइ हाणे हिकिड़ा हू हिननि खां मथे हिकिड़ा सुपर छा कहिड़े नाले सां रखिया एडिशनल चीफ सेक्रेटरीज़ रखिया विया आहिनि होम जा ॿियनि खातनि जा। क्वेश्चन इहो आहे त तव्हां एतिरा टीयर्स छाजे लाइ ठाहियो पिया? त उहा जेका फाइल आहे जेको सिर्फ़ु हिकिड़ी टेबल खां उथी ॿी टेबल ते वञणी हुई, विच में तव्हां 4 ॿिया टेबलूं विच में विधियूं आहिनि त न हिननि तव्हां बि इनिशियल कयो। हाणे इनिशियल जो मतिलबु जी हा फाइल अॻिते वेंदी न, फाइल अॻिते वेंदी कोन। भाई जॾहिं करोड़ो सेक्शन ऑफिसर खे ठाहिणी आहे, सेक्रेटरी खे अप्रूव करणी आहे या मिनिस्टर खे अप्रूव कराइणी आहे, त पोइ हीअ सभु सॼी कहाणी छा आहे? जी हाणे सेक्रेटरी जे मथां बि थी विया आहिनि, पोइ स्पेशल सेक्रेटरीज़ हुजनि था। ज़ाहिर एतिरा असांजा ब्यूरोक्रेसी में प्रमोशन्स थियनि थियूं त आख़िर किथे एडजस्ट करणो? जी एॾी मशीनरी हायर थियल आहे त काॾे वञे उहा हाणे एडजस्ट करे। पहिरीं पुलिस में बि भाई SP हूंदो, DIG हूंदो, न हाणे AIGs आहिनि। किथे ज़ाहिर इन्हनि ऑफिसरनि जी का खपत त करणी आहे। जी पघार त हले थी न, कमु त वठिणो आहे। ठीकु आहे साहब। कॉलर नज़र अगरि अख्तर मैसर पीरगोट मां। जी मैसर साहब छा सवाल हूंदो? सवाल कयो जी त इमरान ख़ान जॾहिं खां थोरो सिंध ॾे मुंहुं कयो आहे ऐं जेके मुलाक़ातूं कयूं अथई ऐं जेके माण्हुनि सां ऐं ख़ासि तौर ते सिंध जे अमन अमान जे हवाले सां जेके गॾिजाणियूं कयूं अथई, त उन खां पोइ CM ॾिठोसीं त CM सिंध जेको आहे सलाहियती ऐं चीफ सेक्रेटरीअ सां मुलाक़ात करे ऐं हिकिड़ी हिकमत अमली ठाही त दरियाई पुलिस नई हिकिड़ी कचे में ऑपरेशन कंदी, दरियाई पुलिस नाले सां हिकिड़ी नई पुलिस था ठाहियूं जेका कचे में ऑपरेशन कंदी। त तव्हां दरियाई पुलिस, हीअ पुलिस छा जेको आहे माना उहा ॿी आहे छा दरियाई पुलिस? हुन ते त ॿियो नंबर इहो त जेकॾहिं तव्हां दरियाई पुलिस ठाहिण जी मतिलबु त उनजी ज़रूरत ई न आहे। तव्हां वटि जेके तेगू खाना वेठा आहिनि, तव्हां उन्हनि तां थोरो हथु हल्को कयो त उन मां त ऑटोमेटिक जेको आहे सही थी वेंदो।
त इन जे बारे में दरियाई पुलिस छा इहा जेके नवाज़ शरीफ़ चए त खिलाई मखलूक इहा उहा आहे छा खिलाई जेका कचे में ऑपरेशन कंदी? ठीकु आहे मैज़र साहब। मैज़र साहब बिल्कुलु असां वटि बदकिस्मती आहे त असां वटि खाते जे अंदरां वरी ॿिया खाता जनम वठंदा जी जी माना हू असां वटि हेल्थ डिपार्टमेंट आहे पर हिकिड़ो ॿियो अलाए छा आहे हिकिड़ो PPH आहे अलाए छा आहे उहो हिकिड़ो इदारो आहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग। त मूंखे सम्झ नथो अचे त अगरि हेल्थ डिपार्टमेंट आहे त PPH आहे छा आहे ईअं हर खाते सां गॾु हिकिड़ा ॿिया खाता खुलियल आहिनि। जी हा एजुकेशन आहे त एजुकेशन वर्क्स आहे। एजुकेशन वर्क्स न उहो त चलो एजुकेशन अंडर ई अचे उहो आहे जेको कहिड़ो अकेडमी आहे छा आहे स्पेशल एजुकेशन न न न उहो हिकिड़ो ॿी आहे। सो हाणे अगरि इहा आहे त पुलिस आहे रेंजर्स आहे हाणे दरियाई पुलिस अगरि जीअं तव्हां साईं चए पियो मूं न पढ़ी आहे ख़बर। सो अगरि दरियाई पुलिस ठाहिनि पिया त पोइ हीअ पुलिस छाजे लाइ आहे? ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ अगरि तव्हांखे फ़ैसिला साईं जेको थो नालो खणी चवनि पिया त उन्हनि ते हथु हल्को कयो सही त पोइ सरकार त फ़ैसिलो कयो आहे न हीअं ताज़ो CPEC जो हुन में त असांजा जेके सरदार साहिबान आहिनि सरदार साहिबान जेके आहिनि हाणे क़बाइल बिरादरी जा तकरार आहिनि इहे ख़तमु कंदी छाकाणि त बिरादरी जा तकरार जेके आहिनि ख़ुदि धाड़ेलनि जे लाइ हिकिड़ो ब्रीडिंग ग्राउंड आहिनि जी हा उतां धाड़ेल जनम वठनि था। सो उहो बि भोतारनि जे हवाले आहे त उहो फ़ैसिला कंदा दरियाई पुलिस ठहंदी पोइ हीअ पुलिस छा कंदी अगरि फ़ैसिला ऐं अगरि पोइ अदालतुनि छा यानी हीअ को अप्रोच सही न आहे। ऐं अॼु बि चवां थो पुलिस खे तव्हां फ्री हैंड ॾियो हुन में तव्हां मुदाख़लत सियासी मुदाख़लत न कजे ऐं परफॉर्मेंस ॾिसजे महीने में जेको SSP ज़िले में उनजो क्राइम रेट अगरि घटि नथो थिए उनखे सिर्फ़ु ट्रांसफर न कयो वञे हुन सां गॾु उनजी का ॿी पेनल्टी बि रखी वञे ऐं अगरि हू कमु करे त हुनखे हुनजो रिवॉर्ड बि ॾिनो वञे तव्हां ॾिसो इम्प्रूवमेंट अची वेंदी। हीअ जेको हीअं त वरी धाड़ियल पैदा थिया आहिनि लेकिन मां अक्सर मिसाल ॾियां थो काइम अली शाह साहिब जा ॾींहं हुआ जे ज़माने ख़ैरपुर मां बि 25-25-30 माण्हू अगवा थियल हुआ पोइ उन महिल कहिड़ी को फ़ौजी ऑपरेशन या रेंजर्स ऑपरेशन त कोन्ह थियो इन ई पुलिस हिकिड़ा ऑफिसर अची लॻा हुननि कुझु ज़्यादतियूं बि कयूं फुल फ्राई हाफ फ्राई जे नाले में लेकिन सिंध में अमन अमान थी वियो त पुलिस कयो न पर जॾहिं तव्हां पुलिस खे हिकिड़ो फ्री हैंड न ॾींदो ऐं पॉलिटिकल हुन में इंटरफेरेंस हूंदी अच्छा उहा ई ॻाल्हि अची वई न जेका तव्हां ॻाल्हि कई असां वटि सिस्टम वेठल आहे पुलिस पूरी ठहियल आहे स्ट्रक्चर ठहियल आहे पर असांखे पोइ बि नई हिकिड़ी शइ जेका आहे उहा दरियाफ़्त करे अची उनखां कमु कराइणो आहे छो जो इहा कोन करे सघंदी। ठीकु आहे अच्छा अफ़गानिस्तान जी सिचुएशन ते अगरि ॻाल्हाइजे त कल्ह प्राइम मिनिस्टर साहब खे ब्रीफिंग बि मिली आहे जंहिंमें चयो वियो आहे त 98% जेके उहा फेंसिंग जेका आहे थी चुकी आहे होॾां चमन बॉर्डर अफ़गानिस्तान जेके आहिनि उहे सील करे छॾियो आहे ऐं UN जी रिपोर्ट अचे थी त कोई 20 गैर मुल्की जेके ग्रुप्स आहिनि उहे अफ़गानिस्तान तालिबान खे सपोर्ट कनि था पिया अफ़गानिस्तान में ऐं ब्रिटेन पंहिंजी ब्रिटेन जी एम्बेसी जेका आहे अफ़गानिस्तान में उन हिकिड़ो एलामियो जारी करे छॾियो आहे त भई ब्रिटिशर्स हलिया वञनि हाणे पोइ असां मां का हेल्प जी उमेदु न रखनि ब्रिटिश एम्बेसी मां छो जो हालात एॾा ख़राब थींदा जहिड़ो की काबुल ते त अची पहुची विया आहिनि ऐं हिननि चमन वारो बॉर्डर तालिबान बंदि करायो आहे यानी हींअर खां ई उहो मतिलबु हाणे तक़रीबन कोलैप्स करे वई न अशरफ गनी हुकूमत अगरि बॉर्डर खोलण ऐं बंदि करण जो कमु तालिबान शुरू करे छॾियो आहे ऐं फरमाइश पाकिस्तान खां कनि पिया त तव्हां असांखे को वीज़ा न पुछो बसि शनाती कार्ड ते अचणु ॾियो वञणु ॾियो मसइलो इहो आहे त अगरि पाकिस्तान अचणु ॾिए थो त लोध ईंदी वञण बि ॾिए थो त इल्ज़ाम लॻंदो इहो अशरफ गनी इल्ज़ाम हयो अॻु में त हितां तालिबान विया आहिनि जी हा हितां पाकिस्तान मोकिलिया आहिनि या छा बि जेको बि सो इहो इल्ज़ाम लॻे थो त ज़ाहिर आहे पाकिस्तान खे हिन ते फर्म स्टैंड वठणु खपे त भई जेको भई ॿिनि मुल्कनि जे विच में हीअ तव्हां छा इहो पाड़ो ठाहे वरितो आहे छा हिते अच वञु कंदो छा कंदो भई कहिड़ी तरीक़ो आहे ठीकु आहे ह्यूमन ग्राउंड्स ते त साईं इलाज लाइ तालीम लाइ भई पोइ त माण्हू इलाज लाइ अमेरिका वञे थो त ईअं हलियो त कोन थो वञे वीज़ा वठी वञे थो न त पाकिस्तान भले नरम वीज़ा पॉलिसी रखे पर वीज़ा पॉलिसी ते मतिलबु हीअ अफ़गानिस्तान जो नेक्स्ट होम न आहे इहो मतिलबु हाणे ॻाल्हि सम्झणु खपे ऐं असां बि शायदि सम्झी विया आहियूं त असांजो पंजो सूबो न आहे अफ़गानिस्तान सो हिकिड़ो अलॻि मुल्क आहे त असांखे सख़्ती त करणु खपे ऐं ठीकु कयूं पिया ऐं छो अचणु ॾियूं ऐं छो वञणु ॾियूं वीज़ा वैलिड डॉक्यूमेंट्स खां सवाइ बाक़ी हाणे जेका हुनमें ट्रांज़िट जे करे जेको मामिलो आहे त साईं तालिबान खे हुते अलॻि पैसा खपनि ऐं अशरफ गनी गवर्नमेंट अलॻि घुरे पई
ख़ैर उहो त अलॻि किसो आहे, लेकिन हिन में जेको असां वटि बि हिकिड़ा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि अफ़गान ट्रांज़िट में, उहो वरी जहानी ॿियो आहे, उनमें अरबे रुपया खरबे रुपया आहिनि। ऐं सभु अफ़गान तालिबान अगरि इहो डिमांड कनि था पिया त इहो माना वीज़ा हटाए करे असांखे खुलो राह ॾिनो वञे त असां अचु वञु करे सघूं पाकिस्तान जे अंदरि, या अफ़गान रहंदड़ जेके बि आहिनि उहे अचु वञु करे सघनि, त अफ़गानिस्तान हुन पाकिस्तान चवे थो त तालिबान असांजी ॻाल्हि का ॿुधे कोन थो, त इहो कहिड़े क़िस्म जो रिलेशनशिप आहे? हू एॾी वॾी उमेदु लॻाइनि था पाकिस्तानी गवर्नमेंट खां? ॾिसो न, मूं कल्ह बि गुज़ारिश कई पई त अगरि त का तमामु डीप ऐं टेक्टिकल क़िस्म जी अंडरस्टैंडिंग आहे त उहो ॿी ॻाल्हि आहे, लेकिन पाण ग्राउंड ते वठूं था त तालिबान असांजी कहिड़ी ॻाल्हि मञनि पिया, ऐं ज़ाहिरी तरह तालिबान जो लाड़ो हाणे ॿिए पासे थिए पियो, त पाकिस्तान मां छो अहिड़ी उमेदूं लॻाइनि पिया त हू असां हुननि खे पहिरीं वांगुरु डील कंदासीं। पर अगरि को टेक्टिकल हिकिड़ी तमामु स्ट्रेटजी जे पॉइंट ऑफ व्यू सां को अहिड़ी अंडरस्टैंडिंग आहे डीप क़िस्म जी, त बि असांखे इहो पोज़ीशन वठणु खपे त भई असां को तालिबान खे पैटर्नाइज़ न कयो, हाणे नथा कयूं, ऐं हुनजा ही वाज़े मिसाल आहिनि, छाकाणि त अगरि असीं इहो साबित थिए थो त तालिबान असांजे चए में आहिनि ऐं तालिबान सां असां सॉफ्ट आहियूं, त पोइ ज़ाहिर असां खां फरमाइशूं वधनि थियूं त पोइ तव्हां हिननि खे के पीस टॉक्स ते आणियो, पोइ असांजी त असां इहो चऊं पिया असांजी ॿुधनि ई कोन पिया। जी हा, हिकिड़ी टिपिकल सिचुएशन आहे। जी हा, जी हा, जी हा, यूएस उमेदु लॻाए थो असांखां त असांखे जेके आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां अफ़गान खे पीस टॉक्स ते आणणो आहे। अलाए अमेरिका वाक़ई में चाहे बि थो, बरतानिया चाहे बि थो, या उहो बि चाहिनि था त बसि तालिबान अची वञनि। जी हा, ऐं जीअं सोवियत यूनियन नजीब हुकूमत मां हथु कढी हलियो वियो हो, ईअं शायदि अमेरिका हलियो वियो आहे, ऐं हाणे शायदि आख़िरी जहाज़ अशरफ गनी जो वेंदो। अगरि अला करे अक़ुलु हुजे न त नजीब वांगुरु अगरि वेठो रहंदो त हुनखे त तालिबान अची चौक ते फाई ॾेई छॾी। जी हा, जी हा, जी हा, पर अहिड़ी अगरि सिचुएशन हिसाब थिए थी त पोइ त वॉर डिक्लेयर थी वेंदी अगरि अहिड़ी सिचुएशन क्लियर न। तालिबान त हिननि खे वाजिबुल क़तल करार ॾेई छॾियो आहे न। तालिबान त हाणे हिननि सां को ॻाल्हाइण जे मूड में न आहिनि। उन्हनि जे अॼु मूं ख़बर पढ़ी पई त किथे उन्हनि जे जेको मीडिया जेको हेड हो उनखे मारे छॾियो अथनि तालिबान। सो तालिबान हू किथे बि कंहिं प्रेशर में पोइते हटण जे मूड में न आहिनि। ही क़ाबिल हाणे इफ़ नॉट मैटर ऑफ डेज़ बट आई थिंक इट्स मैटर ऑफ वीक्स के तालिबान जी असेशन खे रोके न सघंदा। ठीकु आहे, छाकाणि त वॾे वॾो जेको एज हो अफ़गान हुकूमत वटि उहो उन्हनि जो एयर स्ट्राइक्स हुयूं, एयर पावर हो, पर उहो बि लॻे थो त को इफेक्टिव न पियो थिए। तालिबान वटि हवाई को न आहे, को जहाज़ वहाज़ कोन्हनि, हिननि वटि हुआ, ही छो इफेक्टिवली यूज़ न पियो थी सघे। हाणे अंदरि जी कहाणी त चिटी त ॿाहिरि अचे कोन पई, त छो क़ाबिल हुकूमत जी जेका एयर पावर आहे उहो छो इस्तेमालु न पियो थी सघे, मूंखे ख़बर न आहे। ठीकु आहे सर। अच्छा, पहिरियां बि ॻाल्हि थी हुई, असांजी पंहिंजी डिस्कशन थी हिन ॻाल्हि ते, त डोमेस्टिक वायलेंस बिल्स इस्लामाबाद में मतिलबु नेशनल असेंबली में पास थियो, वरी पोइ हलियो वियो इस्लामिक काउंसिल ऑफ जस्टिस वटि, इस्लामिक काउंसिल वटि हलियो वियो, त उन में अॼु श्री रहमान साहिबा उन ते वरी रिपीट कयो आहे त भई इहो डोमेस्टिक वायलेंस बिल्स पास कयो, छो जो सूबनि में पास थियल आहे, सिंध में पास थियल आहे, पंजाब में पास थियल आहे, सेम एग्ज़ैक्ट मैटर ई आहे। पर वफ़ाक़ में इन करे रुकियो पियो आहे छो जो कुझु स्कॉलर्स या वफ़ाक़ी जेके असांजा कुझु स्कॉलर्स इस्लामिक स्कॉलर्स आहिनि उहे चवनि था त फैमिली सिस्टम जेको आहे उहो ख़राबु थी सघे थो इन डोमेस्टिक वायलेंस बिल सां। व्हाट इज़ फैमिली सिस्टम? मतिलबु ही जेको बि जे माशरे में रहे थो हू हुन माशरे जा क़दर क़बूले थो, एक्सेप्ट करे थो, चाहे हू मतिलबु शहरी हिकिड़ो डिफरेंट मिज़ाज हुजे थो, ॿाराड़ी जो हिकिड़ो डिफरेंट हुजे थो, नंढनि शहरनि जो हिकिड़ो अलॻि हुजे थो, वॾनि शहरनि जो हिकिड़ो अलॻि हुजे थो। ही को असां वटि यूनिफाइड को हिकिड़ो कल्चर त मौजूदु कोन्हे। ऐं त कलाकनि जा कलाक पाण ॻाल्हाए सघूं था त पंजाब में हिकिड़ो डिफरेंट पंजाब जी ॿाराड़ी हिकिड़ी डिफरेंट तरीक़े सां आहे, पंजाब जी लाहौर अलॻि आहे, कराची अलॻि आहे, लाड़काणो अलॻि हूंदो। सो ही कहिड़ी शइ डिस्टर्ब थींदी त अगरि इहो यकीनी बणायो वञे त औरत या ॿार ते तशद्दुद न थिए, त हिन सां छा, हिन में बुराई कहिड़ी आहे? ॿार जी रेबेल कंदा पंहिंजे घर वारनि जे अगेंस्ट, ॿार जेके आहिनि उहे त रेबेल कंदा, तंहिंजे करे उन्हनि खे कुटियो वञे, उन्हनि खे बेल्टनि सां मारियो वञे, उन्हनि खे ऊंधो टंगियो वञे, उन्हनि कमरनि में बंदि कयो वञे, उन्हनि खे बुखियो रखियो वञे। इहो इज़ दैट द सोल्यूशन? आई थिंक ही मामिलो इट्स मोर ऑफ को हिनखे साइकोलॉजिस्ट ऐं साइकाट्रिस्ट ऐं हिननि माण्हुनि खे या जेके
माशरती उलूम जा माण्हू आहिनि, हीअ हुननि ते छॾियो वञे त हू हिन खे असेस कनि। बिल मूं पढ़ियो कोन्हे, लेकिन अगरि मोटी ॻाल्हि एतिरी आहे त ॿारनि खे या औरतुनि खे या कंहिंखे बि मारणु, फिज़िकल वॉयलेंस जेका आहे, फिज़िकल वॉयलेंस जेका आहे उहो त लीगली बि न आहे न। छॾे ॾियो, मिसाल ही कानून न आहे, मिसाल ही कानून न आहे। को माण्हू रोड ते पंहिंजे ई पुट जो धकड़ी मथो फाड़े छॾे, इज़ इट लीगल? छा हू पीउ आहे तंहिंजे करे हुनखे हक़ आहे त पंहिंजे पुट जो या धीउ जो मथो फाड़े छॾे? चाहे हू रोड ते फाड़े, चाहे पंहिंजे बंदि कमरे में फाड़े, छा हुनखे अलाउड आहे? हिन हींअर जो कानून मौजूदु आहे, छॾे ॾियो त ॿियो कानून नथा ठाहियो। छा ही कानूनी तौर ते तव्हां मूंखे ॿुधायो न, तव्हां लॉ स्टूडेंट आहियो, अलाउड आहे? न आहे न। त इहो कंहिं हक़ ॾिनो आहे? या छाकाणि त तव्हांजी घरवारी, कंहिंजी घरवारी आहे तंहिंजे करे हुनखे जेको आहे उहो ॿधी रसनि सां ऐं डंडनि सां कुटिजे। अलाए केतिरा एग्ज़ाम्पल्स मौजूदु आहे। त छा हू, अच्छा मिसाल हाणे हैदराबाद में हू जेको पंहिंजी घरवारी खे मारे, मुबैना तौर मारियो आहे, त हू बंदि पियो आहे न, जेल में आहे न। पर छाकाणि त हुनखे मारे छॾे क़तल थी वई ख़ातून, पर जे क़तल न थिए, हॾियूं टुटी पवनि, मथो फाटी पए, त ख़ैर आहे छा? ख़ैर न आहे न। हिन में फैमिली वैल्यूज़ जी कहिड़ो तालुक आहे? फैमिली वैल्यूज़ जी कहिड़ो तालुक आहे? वॉयलेंस इज़ वॉयलेंस। ही मतलब it should be stopped anyway. It should be stopped and banned anyway. ही तो कोई ॻाल्हि ई न आहे त भई मुंहिंजी औलाद आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। अरे तुंहिंजी कीअं मर्ज़ी आहे? उस्ताद चए थो बसि हाणे मुंहिंजो शागिर्द आहे, भले मदरसनि में स्कूलनि में कुटींदो, तव्हां कीअं कुटींदे भाई? सो आई थिंक हिन में तो को नए कानून जी भी जरूरत ना है। जी हाँ, इन एनी फॉर्म नॉट जस्टिफाइड ऑडियंस। ठीक आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआनि में।